पकी पकी पिया मां अर्ज कया तो दुआ फरमायो इजाजत दियो दुआ में फरमायो इजाजत इहा दियो तमा सां गद मां हला जिहाद जे लाइ दुआ फरमायो अल्लाह मूंखे शहादत जो मौत नसीब फरमाए हुजूर फरमायो सामोर बीठो हो साईं फरमायो जो पन लाहे आ छोड़ो लाहे आयो अब्दुल्ला जुल्बजादे जे बाह जे मथा हुजूर बधो पदन खां बाद में साईं दुआ फरमाई या अल्लाह अब्दुल्ला जुल्बजादे जो खून मां काफिरन जे मथा हराम करार ॾियां थो के काफिर खे ताक़त न थे जो अब्दुल्ला जो खून करे विझे अर्ज़ कई या रसूल अल्लाह काफिर हमलो न कंदा शहादत कीअं मिलंदी मूं त अर्ज़ कयो त शहादत जे लाइ दुआ घुरो तव्हां त वरी दुआ था घुरो त केरु काफिर मुशरिक ते हमलो न करे सघे साईं पोइ कीअं शहादत मिलंदी हुजूर फरमायो अब्दुल्ला जुल्बजादे न ॿुध जेकॾहिं रस्ते में हलंदे कंहिं सवारीअ जे मथां तूं किरी पए मौत तुंहिंजो वाक़ियो थियो त शहादत जो मौत थींदो पर जेकॾहिं किथे तोखे बुखार अची वियो उन बुखार में तुंहिंजो मौत थी वियो त शहादत जो मौत तुंहिंजो थींदो सफ़र शुरू थियो ग़ज़वा तबूक में पहुता तबूक वारे मक़ाम ते पहुता हज़रत अब्दुल्ला जुल्बजादे खे बुखार अची वियो छो त हुजूर पहिरियां ई इशारो फरमायो हो मदीने वारे खे ख़बर हुई त अब्दुल्ला जुल्बजादे जो विसाल कीअं थियण वारो आहे तॾहिं पहिरियां इशारे जे अंदरि हुजूर फरमाए छॾियो हुयो सरकारे दो आलम के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अब्दुल्ला जुल्बजादे खे बुखार अची वियो आहे बुखार तेज थींदो वियो तेज खां तेज थियो उन तेज बुखार जे अंदरि हज़रत अब्दुल्ला जुल्बजादे जो विसाल थिए थो हुजूर खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अब्दुल्ला जुल्बजादे विसाल करे वियो हुजूर फरमायो गुस्ल ॾियो कफन ॾियो क़बर तयारु कयो जनाज़ो सांदा पढ़ायो जनाज़ो तयारु थी वियो हुजूर उनजो ख़ुदि जनाज़ो पढ़ायो जॾहिं क़बर में लाहिण जो टाइम आयो हुजूर पाण उनजे मज़ार में लथा हज़रत अबू बकर अमीर उमर खे फरमायो तव्हां अब्दुल्ला जुल्बजादे जो जनाज़ो खणो उनजो जिस्म लाश तव्हां खणो मां मज़ार में लहा तो मूंखे ॾियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ अमीर उमर ते वधा हज़रत अब्दुल्ला जुल्बजादे जो जनाज़ो खणी जिस्म खणी हुजूर जे दरबार में पेश कयो नबी करीम अलैहि सलाम पाण पंहिंजे हथनि मुबारकनि सां लहद में अब्दुल्ला जुल्बजादे जो जॾहिं लाश लाथो आहे अब्दुल्ला बिन मसूद फरमाए थो सहाबा जी नज़र हुई हज़ारे सहाबी मुस्तफ़ा सां साण अॼु सभु इहे मंज़र ॾिसनि पिया त अब्दुल्ला जुल्बजादे सां सरकार वरी महिरबानी फरमाई हुजूर अलैहि सलातो वस्सलाम लहद में जॾहिं लाथो अब्दुल्ला बिन मसूद फरमाए थो असांजे दिलि जी ख़्वाहिश में थी त अॼु काश इहो जनाज़ो अब्दुल्ला जो न हुजे हा अॼु इहो जनाज़ो असांजो हुजे हा जो मदीने वारे जा हथ मुबारक नसीब थियनि वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ जंहिं हुजूर जो दीदार कयो न उन ते जहन्नम जी बाहि माफ़ चओ सुभान अल्लाह पर जे हथ मिलायो हथ हुजूर सां जहन्नम जी बाहि उन जे मथां बि मुंहिंजा साईं हराम आहे हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि महिमान आया दस्तरखान पाण घुरायो दस्तरखान जो ॾिठो त मेरो आहे पाण ग़ुलाम खे फरमायो ख़ादिम खे त हिनखे बाहि जे भट्टीअ में उछलाए पोइ हिनखे खणी आ बाहि जे भट्टीअ में उछलायो खणी जो आया तो सॼो कोन बिल्कुलु साफ़ सुथरो थी वियो महिमान खे चयो खाधो खाओ महिमाननि चयो मानी कान खाइबी तव्हां बाद में खाइबो पहिरियां इहो राज़ त ॿुधाए अॼु सभु बाहि कपिड़े खे साड़ींदी आहे हिनखे छो न साड़ी जेका ॻाल्हि ही आहे ही उहो कपिड़ो आहे जंहिं कपिड़े सां मदीने वारा पंहिंजा हथ मुबारक साफ़ फरमाया हुआ हिकिड़े टाइम ते खाधो पाण वापरायो हथ मुबारक इन कपिड़े सां साफ़ कयो उन खां बाद में इन कपिड़ो इहो कपिड़ो जॾहिं में मेरो थींदो आहे
मां इनखे धुआरी धुनाया बाहि के बाहि जे अंदर इनखे उछलणाई दुआया बाहि इनखे साड़ी दी कोने अचो उजरो थी वेंदो आहे छो त असांजो ईमान आहे जंहिंजो हथ मुस्तफ़ा जे हथ में आयो जहन्नम जी बाहि उनजे मथां हराम थींदी आहे जहन्नम जी बाहि त असर कान जे ते कंदी पोइ दुनिया जी बाहि असर कीअं कंदी तंहिंजे करे कपिड़ो सड़ंदो नाहे साफ़ थी वेंदो आहे अब्दुल्लाह ज़ुल्बजाद इनखे मुस्तफ़ा जा हथ मुबारक नसीब थिया छाजे करे उन ख़िदमत जे करे जो माल बि छॾई हर शइ छॾे हुज़ूर जे ग़ुलामीअ खे अॼु इख़्तियार कई पोइ मदीने वारे बि अहिड़ो इनाम अता फरमायो जो पंहिंजे हथनि मुबारकनि सां पाण उनखे क़बर में लाथो अल्लाह फरमाओ जेकर खुदा सां मोहब्बत करणु चाहियो था तव्हां चओ था त अल्लाह जी असांखे मोहब्बत नसीब थिए त पोइ अचो बस तव्हांजे लाइ सवलो आहे फत्तबिऊनी फरमाया तो मुझे इत्तिबा कयो मुझी ताबेदारी कयो हुजूर जी गुलामी इख्तियार कंदा खुदा तवा के पंहिंजो महबूब बणाईंदो त खुदा तव्हांजो ख़ता बि माफ़ फरमाईंदो महबूब सुभाणे जी यारी में आहे अबा महबूब सुभाणे आहे इन जे करे जो रसूलुल्लाह जे तरीक़े खे वरितो जोर सां सुभान अल्लाह चओ।